सर हे जेकी तव्हां प्रेस कॉन्फ्रेंस कयो पिया इहा छाजे बारे में तव्हांखे थोरो तफ़सील ॿुधाईंदो। सर जीअं त मां 1993 में प्राइमरी उस्ताद हुयुसि, वरी 1998 मूंखे बरतरफ़ कयो। तंहिंखां पोइ 2014 ईस्वी में साबिक़ा SDO वाहिद बख़्श भुॻियो केनशाह में SDO थी आयो। जीअं त मां सां मिलियुसि, हुन मूंखे चयो त मूंखे 4 लख रुपया ॾे, तोखे मां नौकिरी ते बहाल बि कयां ऐं पघारूं बि तोखे वठी ॾियां। साईं 2014 खां वठी हिन महिल न मूंखे पैसा मिलिया आहिनि, न को वरी मूंखे नौकिरी में बहाल कयो वियो आहे। हाणे मुंहिंजो इहो ई परज़ोर मुतालबो आहे DC साहिब दादू खां ऐं सीशन जज पाण मुरादो नोटिस वठे। साईं मुंहिंजो इहो मुतालबो आहे त वाहिद बख़्श भुॻियो हाणे मूंखे धमकी थो ॾिए, पैसा बि वापसि नथो ॾिए। जीअं त मां एंटी करप्शन दादू ऐं मुतसब वारा दादू में दरख़्वास्तूं कयूं आहिनि, 6 साल गुज़री विया आहिनि। हिन महिल ताईं साईं मूंखे पैसा वापसि कया था वञनि, न को वरी मूंखे आर्डर बहाल कयो थो वञे। मुंहिंजो इहो ई आहे हुकूमत खां, वज़ीर आला सिंध खां ऐं सीशन जा दादू साहिब खे इहो ई मां अर्ज़ु कंदुसि त मूंखे पैसा वापसि कया वञनि। अच्छा भला तव्हां हुन खां पैसा घुरण था वञो, छा थो चए तव्हांखे? साईं मां पैसा हुन ॾे 2014 खां वठी 6 साल थी विया आहिनि, 50 चकर वियो आहियां। हाणे मूंखे पैसा बि नथो ॾिए, अञा बि दाबा थो ॾिए, तूं छा कंदे, मोतबार धमकी थो ॾिए। मां इहो ई तव्हांजे चैनल ज़रिए ॿुधाइणु चाहियां थो हुकूमत खां, सुभाणे को बि अगरि मूंखे कुझु थियो हेठि मथे वाहिद बख़्श भुॻियो मुंहिंजो ज़िम्मेवार हूंदो। अच्छा वाहिद बख़्श अॻु में छा हो, हाणे छा कंदो आहे? साईं हाणे हिते शाह पंजे में SS उस्ताद 8 ग्रेड में आहे। हा साबिक़ 2014 में SDO केनशाह में हिन महिल मौजूदु उस्ताद आहे। मौजूदु उस्ताद 1.5 लख पघार अथसि। तव्हां भली जांच कयोसि के एंटी करप्शन में बि ऐं मुतसब आला वटि हुनजा केस हलंदा। वॾो राशि गिरफ़्त माण्हू आहे वाहिद बख़्श भुॻियो। साईं सुभाणे को बि मुंहिंजी ज़िंदगी जो कुझु थियो ख़तरो त वाहिद बख़्श भुॻियो तरफ़ां। अच्छा भला तव्हां एंटी करप्शन में विया, इन्हनि में उन्हनि घुरायो अथसि, उहे छा उन्हनि खे छा? साईं घुरायो अथसि बसि हाज़िरियूं, बसि अॼु ताईं को खड़ ते न निकितो आहे। मां ग़रीब ढगो ढोर खपाए, बचनि जा सोन अनदानो खपाए, मां साईं ॾिनो आहे। हिनखे अॼु ताईं मूंखे का शइ माना पैसा नथा मिलनि। अच्छा भला हाणे जे मिसाल जी ॻाल्हि न ॾिए त पोइ तव्हां छा कंदो आख़िर? बसि जे न ॾिनई मूंखे त मुंहिंजो इहो ई आहे बसि मुतालबो। सुभाणे मां हिते ॿ 4 अॾा वठी अची तव्हांजी प्रेस क्लब ते पाण खे साड़े न पियो, छा कंदुमि साईं? अदालतुनि ते इंसाफ़ कोन्हे, बसि 6 साल थी विया आहिनि, छा कयूं साईं? साईं हाणे मुंहिंजो इहो ई अर्ज़ु आहे, मां SSP साहिब दादू खे बि मुतालबो थो कयां, हाणे मूंखे हिन ते FIR कराए गिरफ़्तार कयो वञे वाहिद बख़्श भुॻियो खे। मूंखे धमकी थो ॾिए सर, ऐं सीशन जे दादू खे मां अर्ज़ु कंदुमि पाण मुरादो नोटिस वठी मूंसां इंसाफ़ कयो वञे।